अस्सलाम वालेकुम। मुंहिंजो नालो महरीन फ़ातिमा आहे ऐं आउं जेको आहे यूनिवर्सिटी ऑफ सिंध जे इंस्टीट्यूट ऑफ बायोकेमिस्ट्री में न्यूट्रिशन एंड फूड साइंस डिपार्टमेंट जी स्टूडेंट आहियां। हीअ असांजो जेको अॼु डायबिटीज़ जी कॉन्फ्रेंस जेका कई वई आहे, इहो बेसिकली नवंबर डायबिटिक मंथ आहे, उनखे सेलिब्रेट करण जे लाइ डायबिटीज़ जे हवाले सां अवेयरनेस जेको आहे ॾियण जे लाइ, ऐं डायबिटीज़ खे असां कीअं कॉम्बैट करे सघूं था ऐं असां कीअं अहिड़ा स्ट्रेटजीज़ अप्लाई करियूं जंहिंसां डायबिटीज़ असांजी कंट्रोल में अची सघे, ऐं इन जे हवाले सां अवेयरनेस क्रिएट करण जे लाइ इहा कॉन्फ्रेंस अॼु कई वई हुई, जेका डायबिटीज़ डे खे सेलिब्रेट करण जे लाइ हुई। बेसिकली इहा प्रोग्राम जेको आहे एम्स हॉस्पिटल सां इंस्टीट्यूट ऑफ बायोकेमिस्ट्री कोलैबोरेटली अरेंज ऑर्गेनाइज़ कयो हुयो प्रोग्राम। के माना कीअं कंट्रोल करे सघिजे थो, ये जेके हींअर नौजवान आहिनि उन्हनि खे माना कोशिशि कंदा कीअं न थिए, या जिन खे आहे उहे कीअं कंट्रोल करे। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सब खां पहिरीं तव्हांजी महिरबानी, जज़ाकल्ला। मुंहिंजो नालो डॉक्टर वफ़ा इमामू नड़ा है। आई वर्किंग विथ PPH एज़ अ सीनियर मेडिकल ऑफिसर। शुगर जे हवाले सां जीअं तव्हां चयो, असांखे पंहिंजो लाइफ स्टाइल ख़ासि करे असांजा यंग जेके आहिनि, जिते अगर ब्लड प्रेशर है, ब्लड प्रेशर के असीं कंट्रोल न कंदासीं त शुगर थींदी, शुगर ऐं ब्लड प्रेशर के असीं कंट्रोल न कंदासीं त नई जेका पंहिंजी भेण अची वेंदी, जेके असीं चवंदा आहियूं ॿई भाउर ऐं जेका पंहिंजी भेण अची वेंदी, उनखे चवंदा आहियूं इस्केमिक हार्ट डिज़ीज़, यानी दिलि जी बीमारी। असांखे कोशिशि करणु खपे जीअं मर्दनि खे पंहिंजो वज़न, असां यंग जेके आहिनि मर्दनि खे पंहिंजो वज़न जेको 65 खां 70 ताईं, यानी 70 खां हेठि रखणु खपे, ऐं फीमेल खे 55 खां वठी 60। इन आसान तरीक़ो इहो आहे त घटि खाओ वधीक हलो। जेको असांजा बॉस आहिनि सर सादिक मेमन साहब अक्सर ईअं चवंदा आहिनि, घटि खाइणु खपे। बेकरी वारियूं जेके शयूं आहिनि, लाइफ स्टाइल असांखे चेंज करणु खपे। प्राइमरी जेसिताईं असांजी प्राइमरी हेल्थ केयर बहितर नथी थी सघे, प्राइमरी हेल्थ केयर में अची थो वञे, कंहिं माण्हू खे अगरि शुगर आहे, जीअं तव्हां ॼाणो था त नॉर्मल 110 खां वठी 180 ताईं आहे, हिकु रेटिंग में अचे थी, 2 रेटिंग में, त असांखे कोशिशि करणु खपे जेको उनजो माहिर आहे उन सां ज़रूरु राब्तो करणु खपे। तव्हां ॾिठियूं हूंदियूं असांजे सिंध में कराची, हैदराबाद काफ़ी जेके हॉस्पिटल्स आहिनि किडनी जे हवाले सां जेके कमु कनि थियूं, उहे भरी पियूं आहिनि। ऐं जो मेन जेको किडनी जो मेन सबबु जेको आहे, हिकिड़ो आहे ब्लड प्रेशर ऐं ॿियो आहे सर शुगर। इहे जी सर कॉम्प्लिकेशंस, ऐं ॿियो आई जेके साइलेंस क्लियर, इन करे असीं चऊं था शुगर के ऐं ब्लड प्रेशर के हवाले से भी बताएं, और बताएं कि जो मरीज़ों को जो डराया जाता है कि भाई शुगर का कोई इलाज नहीं है, क्या इस दौर में शुगर का इलाज मुमकिन है, या इसको कैसे आसान तरीके से कंट्रोल किया जा सकता है। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। आज हैदराबाद में 2nd इंटरनेशनल वर्ल्ड डायबिटीज़ कॉन्फ्रेंस हुई। इसका मकसद ये था कि लोगों को डायबिटीज़ के हवाले से जो अवेयर किया जाए। आपने मुझसे सवाल पूछा है कि डायबिटीज़ के हवाले से लोगों को डराया जाता है। ऑब्वियसली डराना तो चाहिए, क्योंकि पाकिस्तान जो है दुनिया में डायबिटीज़ के हवाले से टॉप पे। पाकिस्तान में 3 करोड़ 30 लाख अफराद को डायबिटीज़ है, और माहिरीन कहते हैं कि 80 लाख अफराद ऐसे हैं जिनको डायबिटीज़ के साथ घूम रहे हैं और उन्हें अपनी डायबिटीज़ अभी तक डायग्नोज नहीं करवाई, तो उनको पता ही नहीं कि उनको डायबिटीज़ है। तो इसलिए डराने की तो ज़रूरत है ही। लेकिन जो चीज़ है वो ये है कि खुशआइन चीज़ है कि डायबिटीज़ का वो मरीज़ जिसको डायबिटीज़ हुए 4 से 5 साल हुए हैं, वो अगर अपना 10 किलोग्राम वज़न कम कर ले तो उसको डायबिटीज़ जो है वो रिवर्स होने के चांस है। डायबिटीज़ रिवर्सल किया है कि डायरेक्ट स्टडी के नाम से एक ट्रायल है जो कि बरतानिया में किया गया, उसमें उन्होंने मरीज़ों के 10 किलो वज़न कम करवाए। तो जिन मरीज़ों ने अपना 10 किलो वज़न कम कर लिया, उनका जो है वो डायबिटीज़ जो ऑलमोस्ट रिवर्स हो गया, यानी उनको अब डायबिटीज़ में दवा लेने की ज़रूरत नहीं थी, वो डाइट पे ही अल्हम्दुलिल्लाह बिल्कुल कंट्रोल रहे हैं। तो ये चीज़ें हो सकती हैं। डायबिटीज़ के लोग अगर अपना वज़न कम कर लेते हैं और अपने खाने में जो है वो रोटी कम से कम करें, रोटी जो है कम से कम करें। शक्कर तो वैसे ही बंद होती है, अगर वो रोटी भी अपनी खाने में जो है कम से कम कर दें तो उनको बहुत फ़ायदा हो सकता है अपनी डायबिटीज़ कंट्रोल करने में। शुक्रिया।